नाले वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी चीनी हम मनसब सां मुलाक़ात सी-पैक फेज़ 2 लाइ अज़म जो परचाव। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाननि आलमी इदारनि में तावन जारी रखण जी ज़रूरत ते इतफ़ाक़ कयो। नाले वारो वज़ीर चयो आहे त सी-पैक जो पहिरियों मरहलो इंफ्रास्ट्रक्चर जी तामीर सां लाॻापियल आहे, जॾहिं त सी-पैक फेज़ 2 जो इक़्तिसादी ज़ोननि जे कम सां लाॻापियल हूंदो। पाकिस्तान माली साल 2025-26 दौरान चीनी बॉन्ड स्पॉट्स लॉन्च करणु चाहे थो। शेदादकोट में कार इल्ज़ाम हेठि बिठो क़त्ल। नूरजा कॉलोनी में जवाबदार भाउ सां गॾिजी पंहिंजी नौजवान घरवारी फिज़ा भट्टी ऐं सोहराब उमरानी खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मदे जी वेझो पुराणे तकरार तां मुड़ुस ऐं ज़ाल क़त्ल, संदन धीअ ज़ख़्मी। ॻोठ कादिर बख़्श जदोई में हथियारबंदनि फायरिंग करे तालिब शर ऐं संदसि घरवारी निहाला खातू खे क़त्ल करण बाद फरार थी विया। गोलियूं लॻण सबबि मक़तूलनि जी 11 वरियनि जी धीअ आमना शर ज़ख़्मी थी पई, लाड़काणो अस्पताल मुंतक़िल। नौशहरो फिरोज़ बाईपास मिछाणी चौक ते कोच जो रोड पार कंदड़ मोटरसाइकिल खे टक्कर, अबड़ावासी बख़्श ख़ान झंडीर फोत। हादसे बाद कोच ड्राइवर फरार थी वियो। ऐं करमपुर भरिसां 3 ॼणनि जे अगवा जी कोशिश, मज़ाहमत ते तशद्दुद ऐं फुरलट बाद हथियारबंद फरार। इलाइक़े वासियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इलाइक़े में बदअमनी खे बंदो ॾेई अमन अमान कराइण जो मुतालबो।